हक़ मौजूद साथियों, पाण हिन वक़्तु मौजूद आहियूं नंगर पार्कर ज़िलो थारपारकर में। जी बिल्कुल दोस्तों, पाण हिन वक़्तु मौजूद आहियूं नंगर पार्कर जी ख़ूबसूरत वादियुनि में, जिथे ख़ूबसूरत नज़ारा, खूबसूरती जी का हद कोन्हे का। बिल्कुल जी, पाण हिन वक़्तु मौजूद आहियूं पंहिंजी टीम मीडिया 360 कम्युनिकेशन जे तावन सां। पाण हिन वक़्तु नंगर पार्कर ऐं थारपारकर पहुता आहियूं, जिथे तमामु बहितरीनु इवेंट थी रहियो आहे। जेको म्यूज़िकल नाइट कवाली शो थींदो, उन खां पोइ सुबुह जे टाइम जेका कार रेसिंग थींदी आहे, मोटर बाइक रेसिंग थींदी आहे, जंहिंमें पूरे पाकिस्तान खां परे परे खां दोस्त पार्टिसिपेट करण लाइ हिते पहुचंदा। मौजूद आहियूं नंगर पार्कर में, जिते हिकु ज़बरदस्त इवेंट थी रहियो आहे। पाण मीडिया 360 जी टीम सां आया आहियूं। हीउ जेको इवेंट आहे सिंध हुकूमत जे तरफ़ां कल्चर डिपार्टमेंट जे सहकार सां थी रहियो आहे, जंहिंमें पूरे पाकिस्तान जा दोस्त, पाकिस्तान जा माण्हू पार्टिसिपेट करे सघनि था। कवाली नाइट्स हिकिड़ो ज़बरदस्त इवेंट रखियो वियो आहे, जंहिंमें सुबुह जे लाइ कार रेसिंग आहे, मोटर बाइक रेसिंग आहे, ऐं उन खां अलावा हिकिड़ो वॾो तफ़रीह गाह सजायो वियो आहे, पिंडाल सजायो वियो आहे, जंहिंमें पूरो नंगर पार्कर इस्लाम कोट जी आवाम अची इंजॉय बि कंदी। ऐं अॼु राति कवाली नाइट शो रखियो वियो आहे फैमिलीज़ जे लाइ, नंगर पार्कर ऐं थारपारकर जे माण्हुनि जे लाइ। सर सुल्तान बि शॉपिंग करे वरिती आहे राति जे लाइ, छो त प्रोग्राम जे टाइम पाण खे ॿाहिरि वञण जी इजाज़त कोन हूंदी, उन जे करे शॉपिंग ज़रूरी आहे। सिटी में बीठा आहियूं, हाणे आया आहियूं हुते, ऐं कुझु खाइण पीअण लाइ सामान वामान वरितोसीं। लकी ख़रीदारी तो करे पियो, 500 रुपया हथ में अथसि। अगण मूंखे अची रुपयो बि कोन्हे, 500 रुपया हथ में अची विया अथसि। इमरान मेमण पंहिंजी शॉपिंग करे रहियो आहे, पंहिंजे खाधे पीते जो बंदोबस्तु करे रहियो आहे। अहिड़ा इंडिया हितां केतिरो वेझो आहे, इंडिया हितां एतिरो वेझो आहे जो त नंगर पार्कर जी दुकाननि ते इंडिया जो सौदो फ़रोख़्त थिए पियो। हीउ सोफा दोस्तों, पाण हिन वक़्तु हलूं पिया अॻिते पंहिंजी मंज़िल तरफ़। उन खां पहिरियां जो पाण पंहिंजी मंज़िल तरफ़ पहुचूं, पेट पूजा जी जेका छिक आहे तमामु घणी वधी वई आहे, छो त बुख बि इलाही लॻी आहे। सॼी टीम घणे सफ़र खां पोइ हाणे थकिजी बि पई आहे। सम्झां थो त बुख बि दोस्तनि खे ॾोड़ो करे विधो आहे। अच्छा, वॾी ॻाल्हि त हीअ मुंहिंजा ॿ दोस्त जेके अचनि पिया, उस्ताद बि थियनि, उस्ताद मजीद ऐं उस्ताद एजाज़, जेके बुख बर्दाश्त न करे सघिया आहिनि, ऐं हू हिन वक़्तु रस्ते में ई पंहिंजी पेट पूजा, पंहिंजी हाम झल करे रहिया आहिनि। अच्छा, हाणे पाण हलंदासीं होटल जे तरफ़, जिते पाण नंगर कंदासीं। अच्छा, नंगर करण खां पोइ पाण पंहिंजी मंज़िल तरफ़ निकिरंदासीं। अल्हम्दुलिल्लाह दोस्तों, पाण हिन वक़्तु होटल ते मौजूद आहियूं। चाचा शेर मोहम्मद जे होटल ते, जेको चाचा ॿुधायो त मुंहिंजो नालो शेर मोहम्मद आहे, चाचा जे होटल ते पहुची विया आहियूं, रेस्टोरेंट ते पहुची विया आहियूं। हीअ मुंहिंजी टीम वेठी आहे, सर इमरान मेमण, सर सुल्तान रिंद, सर एजाज़ रिंद, उस्ताद मजीद रिंद, उस्ताद लकी रियाज़ उमरानी, हाकिम जान चना, ऐं अव्हां जो पंहिंजो अली मर्दान सोलंगी। मानी जे इंतज़ार में ऑर्डर पई ॾिए, ऐं मानी तमामु जल्द असांजी टेबल ते लॻाई वेंदी, ऐं उन खां पोइ पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवां थींदासीं। ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हितां जी गर्मी इंतहाई तेज़ आहे। जी बिल्कुलु दोस्तों, जेके दोस्त व्लॉगर आहिनि या टूरिस्ट आहिनि,
उन्हनि खे आउं इहो ॿुधाईंदो हलां त अगरि उहे दोस्त घुमण जे हवाले सां थरपारकर नगर पारकर तरफ़ अचनि इस्लामकोट तरफ़ अचनि त हू मौसम जो तमामु घणो ख़्यालु रखनि छो त गर्मी वारे टाइम हिन पासे अचणु इंतिहाई तकलीफ़दार हूंदो आहे।